मटियारी ज़िले अंदर खंडू खेबर कल्याण आला पुराना समेत मुख़्तलिफ़ बचाव बंदन ते पानी की सतह में घटिताई थियण लगी है, पर तंहिं हूंदे भी बंदन की हालत कमज़ोर बनियल है, जंहिं करे बंदन में रोड़ियूं पवण जो ख़तरो है। केतिराई पढ़ियल लिखियल तालीम याफ़्ता नौजवान मच्छी मारे ऐं मच्छी ख़रीद करे पंहिंजो गुज़र सफ़र करण लगा आहिनि, जॾहिं त इन बारे में इलाइक़े वासियुनि ऐं बंदन जे वेझो रहंदड़ माण्हुनि दादन सोलंकी ऐं ॿियनि जो चवणु आहे त आला तालीम हासिल करण बावजूदि नौकरी न मिली सघी आहे। हिन वक़्तु अल्लाह जो शुक्र आहे जो दरिया ते मच्छी मारींदड़नि खां मच्छी ख़रीद करे पंहिंजो गुज़र करे रहिया आहियूं। वधीक उन्हनि जो चवणु हो त हाणे सिंधु दरिया में पाणी घटि थी रहियो आहे, पर बंदनि जी हालत इंतिहाई कमज़ोर आहे। वधीक मिक़दार में पाणी अचण करे बंदन टुटण जो ख़तरो मौजूदु आहे, जंहिं करे वॾे नुक़सान थियण जो अंदेशो आहे। इंतज़ामिया खे समूरनि कमज़ोर हंधनि जी निशानदेही कराइण बावजूदि इंतज़ामिया लाचार ॾिसण में अची रही आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची